अहम ख़बर अवांखे ॾियो त टंडो मस्ती फाटक वटि मालगाॾी रेलवे ट्रैक तां लही वञण सबब मुअतल थियल रेलवे ट्रैक खे बहाल कयो वियो आहे। रेलवे फील्ड ऑफिसर तनवीर अहमद चयो आहे त रेलवे ट्रैक खे हिकु भेरो ॿीहर बहाल करे ट्रेनूं हलाइण शुरू कयूं वयूं आहिनि। अवांखे अपडेट कयूं पिया। टंडो मस्ती फाटक माल वटि गाॾी रेलवे ट्रैक तां लही वञण सबब मुअतल थियल रेलवे ट्रैफिक ॿीहर बहाल कई वई आहे। रेलवे फील्ड ऑफिसर तनवीर अहमद चयो आहे त रेलवे ट्रैक खे हिकु भेरो ॿीहर बहाल करे ट्रेनूं हलाइण शुरू थी वयूं आहिनि। नाज़रीन अवांखे ॿुधायूं पिया त टंडो मस्ती फाटक वटि मालगाॾी रेलवे ट्रैक तां लही वञण सबब मुअतल थियल रेलवे ट्रैक बहाल कयो वियो आहे। रेलवे फील्ड ऑफिसर तनवीर अहमद चयो आहे त रेलवे ट्रैक खे हिकु भेरो ॿीहर बहाल करे ट्रेनूं हलाइण शुरू कयूं वयूं आहिनि। अवांखे नाज़रीन अहम ख़बर ॾियूं पिया। टंडो मस्ती फाटक वटि मालगाॾी रेलवे ट्रैक तां लही वञण सबब मुअतल थियल रेलवे ट्रैफिक बहाल कयो वियो आहे। रेलवे फील्ड ऑफिसर तनवीर अहमद चयो आहे त रेलवे ट्रैक खे हिकु भेरो ॿीहर बहाल करे ट्रेनूं हलाइण शुरू कयूं वयूं आहिनि। टंडो मस्ती फाटक वटि मालगाॾी रेलवे ट्रैक तां लही वञण सबब मुअतल थियल रेलवे ट्रैक बहाल कयो वियो आहे। रेलवे फील्ड ऑफिसर तनवीर अहमद चयो आहे त रेलवे ट्रैक खे हिकु भेरो ॿीहर बहाल करे ट्रेनूं हलाइण शुरू कयूं वयूं आहिनि। टंडो मस्ती फाटक वटि मालगाॾी रेलवे ट्रैक तां लही वञण सबब मुअतल थियल रेलवे ट्रैक खे ॿीहर बहाल कयो वियो आहे। रेलवे फील्ड ऑफिसर तनवीर अहमद चयो आहे त रेलवे ट्रैक खे हिकु भेरो ॿीहर बहाल करे ट्रेनूं हलाइण शुरू कयूं वयूं आहिनि। रेलवे फील्ड ऑफिसर तनवीर अहमद चयो आहे त रेलवे ट्रैक खे हिकु भेरो ॿीहर बहाल करे ट्रेनूं हलाइण शुरू कई वयूं आहिनि। हवाले सां फिदा हुसैन ओजना सां सलाह ते मौजूद आहे। जी फिदा आगाह कजो। जी बिल्कुल तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त सुबुह सां जेको आहे टंडो मस्ती भरिसां रेलवे ट्रैक ते जेका आहे मालगाॾी जी पटड़ीअ तां लही वई, जेको केतिरा ई कलाक जेको आहे रेलवे ट्रैक बंदि हुयो, जंहिंखे 4 कलाकनि बाद हिन महिल ताईं जेको आहे रेलवे ट्रैक बहाल कयो वियो आहे। जी वॾी महिरबानी फिदा तफ़सीलनि जे लाइ।